अॼु जी अहम ऐं ताज़ी ख़बरुनि सां गॾु आऊं आहियां बख़्तावर। क़ौमी असैम्बली ऐं सेनेट मां मुल्क जे आइन में पास करायल 27वीं तरमीम ख़िलाफ़ पूरे मुल्क जियां सिंध में वकील सरापा एहतजाज आहिनि। सिंध बार काउंसिल जी अपील ते जामशोरो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो आहे। बार जे वकीलनि सदर एडवोकेट फ़हीम उन्नड़, जनरल सेक्रेटरी वाजिद अली ख़ासकेली, हैदर उन्नड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में कोर्ट जी इमारत ॿाहिरियां एहतजाजी मुज़ाहिरो करे उभ ॾारींदड़ नारेबाज़ी कई। जामशोरो बार एसोसिएशन जे वकील अॻवान एहतजाजी मुज़ाहिरे में शरीक वकीलनि खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे वकीलनि जे एहतजाजी तहरीक खे जारी रखण ऐं सुभाणे सखर कन्वेंशन में भरपूर शिरकत जो ऐलान कयो। जॾहिं त 27वीं तरमीम ख़िलाफ़ इस्तीफ़ाऊं ॾींदड़ जज साहिबान खे सलाम पेश कंदे साणनि कानून जी बालादस्तीअ लाइ जदोजहद में भरपूर हिसो वठण जो वचन वॼायो ऐं हिननि चयो त कानून जी बालादस्तीअ लाइ कल्ह बि एहतजाज में हुआसूं, अॼु बि आहियूं, सुभाणे बि एहतजाज जारी रखियो वेंदो।